जबल हिते त मुझी को मञण लाइ तयारी कोन्हे, पर तुंहिंजी सभु मञीदा। तूं मिंथ करे चाचाई अम्मा खे राज़ी कर त हितां हलिया हलूं। हिते हाणे सवाइ ॾुखनि ऐं सूरनि जे ॿियो कुझु न रहियो आहे। जेसीं ताईं पलांद न कंदासीं ओसीं ताईं हितां वापसि कोन हलंदासीं मोर। जबल कंहिंजा पलांद कंदासीं? सूत्र मखण जो पलांद कंदे, बाबा जो पलांद कंदे, या तूं पंहिंजे पीउ जो पलांद कंदे? वरी जॾहिं तूं कंहिंजो पलांद कंदे त दुश्मन असां मां कंहिं हिक खे मारिजंदा, वरी हुननि जो पलांद कंदे पोइ हीअ ज़िंदगी त न थी जबल, हीअ त जंग जो मैदान थी वेंदी। इंसाफ़ करण वारी अल्लाह जी ज़ात अथई। और तूं चाचा ऐं चाची खे राज़ी करे हितां निकिरी वञ। बाक़ी जेसीं ताईं मां पंहिंजी नाज़ा खे ॻोल्हे हथ न कंदुसि ओसीं ताईं हितां हलण मुंहिंजो नामुमकिन आहे। तूं छा समझो तो तूं लिकी वेंदी आहीं? तोखे मूं पहिरीं चई छॾियो हो त तूं बहावल ख़ान जी पहुच खां दूर न थी वञी सघी। पर मां हितां ॻोठ वापसि न हलंदसि। जेकॾहिं तव्हां मूंसां ज़बरदस्ती कई न त मां रड़ियूं करे ताड़े वारनि खे जमा कंदसि। तो पोइ ख़ामोश छो आहीं? कर रड़ियूं, ताड़े ताड़ियूं कर। मां बि ॾिसां त केरु थो अचे। रड़ियूं कर। न बाबा हाणे पंहिंजे वॾे भाउ खे छॾाइण जी कोशिश कयो। मौला तो जाने भाजाई, अदा वॾे जो कम पक्को थी वियो आहे। सुभाणे ताणी हू ॿाहिरि अची वेंदो। इहो त रोज़ रोज़ मौलादात चवंदो थो अचे। भाजाई जेकॾहिं सखणा ॾटा ॾियां त अॼु अनवर ॿाहिरि न हुजे। अनवर तो साम्हूं वेठो आहे ऐं मथां समूरा केस बि ख़तम थी विया ऐं पुलिस बि हाणे असांजे दर ते कोन ईंदी। पुलिस दर ते न अचण जी त ॻाल्हि ई न कर। हिन फॾे जे केस में न ईंदी त वरी ॿिए कंहिं फॾे जे केस में अची वेंदी। ही दर पुलिस लाइ ॼण त दरगाह आहे, दरगाह। हर महीने हाज़िरी भराइण था अचनि। तो ॻाल्हि लख जी कई आहे। पुलिस जे लाइ हे दर दरगाह आहे, दरगाह। अनवर हाणे इहो सोच त अदा वॾे खे ॾींहं ॿिनि में ॿाहिरि कीअं आणियो, या वरी इन छोरे मोर खे वरी अगवा कयूं। फिलहाल को बेड़ो कम न कयो। ही त वेचारा फ़कीर हुआ जेके मुड़ी विया, ॿिया कोन मुड़ंदा। भाजाई अदा जा दोस्त सूबेदार सां ॻाल्हाए चुका आहिनि। ॻाल्हि तय थी चुकी आहे। अदा वॾो 2-3 हज़ारनि खे छो थो ॾिसे? ऐं अदा वारनि लख चयो आहे। हाणे ॾिसो त ॻाल्हि छा थी थिए। मोह मारियो लख ते बि राज़ी नथो थिए। भाजाई इहो बि शुक्र कर जो 1.5 लख रुपया घुरियो अथां। न त इहे निभागा कॾहिं कॾहिं 4-5 लखनि जो दाव हणंदा आहिनि। मां जी में विकिणी अदा वॾे खे वठी थो अचां, न त छॾाव में हफ़्तो गुज़री वियो। छा ॾिसण आई शेर खान? त वलीदाद जेल में मरी खपी वियो, सो बि तुंहिंजे इन पोड़े जे खून में। न शेर खान न मूंखे फाही ईंदी, न ई वरी हे सरकारी जेल जूं शीखूं वलीदाद खान खे
घणो वक्त रोके सघंदियूं। वली दादा मूंखे ख़बर आहे त कानून तोखे सज़ा कोन ॾींदो। ऐं हाणे मां सोचां पियो त तोते केस न कयां ऐं तुंहिंजी निड़ीअ जे मथां बस बस वली दादा बस। जंहिंखे तूं भितर समझी भोरण जी कोशिश कंदे ख़बर अथई वो रुख जो बदन आहे, रुख जो बदन। ही शेर खान अथई तुंहिंजे साम्हूं। रुगो तूं हिननि सलाखुनि खां ॿाहिरि अच त पोइ मां तोखे ॿुधायां थो। तूं ॿुधाईंदे? तूं शेर खान वली दाद जे साम्हूं कई जवान रंभूं करे भॼी आ। शेर खान मुंहिंजो हथ तुंहिंजे मथां थधो हुयो, तंहिं करे तूं अञा ताईं हिते मौजूद आहीं। पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। मुंहिंजे हितां निकिरण खां पहिरियां पंहिंजा ॿार बचा वठी हितां भॼी वञ। ॿिए हंधि किथे बि न वञजांइ, पंहिंजे ॻोठ हलियो वञजांइ। न त जे करे मां ॿाहिरि आयुसि त तोखे ख़बर आहे न, पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे, पर ठिकर खे भञण जे कम ईंदो आहे। ऐं तूं त मुंहिंजे अॻियां भितर आई भितर। तुझे ॿाहिरि अचण खां पहिरीं तुझे भाइरनि जूं कब्रूं थो खोटियां, कब्रूं। त ॾिसां त केरु थो रोके मूंखे, केरु। मुंहिंजे भाइरनि जूं कब्रूं खोटण तुंहिंजे बस खां ॿाहिरि आहिनि।
तंहिं करे ये ख्वाब ॾिसण छॾे ॾे, न त इन्हनि ख्वाबनि समेत जेकरे मूं तोखे दफ़न न कयो त मुंहिंजो नालो बि वली दाद खान नाहे। हुकुम के बतारा असांखे छा करणो आहे? तव्हां ॿुधायो छा कजे हिन जो? असां त हिनखे जीअरे ई दफ़न करणु चाहियूं था। त पोइ ॾिसोसि छा था, वठोसि जीअरे ई दफ़न कयो। बाबा साईं इन वीचारे मिसकीन खे हाणे माफ़ कयो बाबा। जानू तूं कॾहिं मिसकीननि ते रहम करण लॻो आहीं? बाबा साईं जॾहिं खां न तव्हां जानू जिन शादी कराई आहे तॾहिं खां वठी हाणे जानू जी दिलि मेल थी वई आहे। बाबा साईं शादीअ खां पोइ जानूअ जी दिलि मेण थी वई आहे। बाबला साईं 2 ॾींहंनि में भाॼी हिनखे तोते जीअं पढ़ाए छॾियो आहे। बाबा साईं अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, मूं पंहिंजे घर वारीअ सां वाइदो कयो त पहिरीं ग़लती रही मुंहिंजी माफ़ कंदासीं। इन ई करे बाबा साईं तव्हांखे अर्ज़ु कमु त ही चकर माफ़ कयो। हीअ अहिड़ी ग़लती करे न बाबा त पोइ असांखे पोइ चुका कहिड़ा भॼी सघंदो। ठीकु आहे जानू, तूं चए थो त माफ़ कयूं था, पर सुभाणे वरी तुंहिंजी गीचे में पवंदी। बाबा साईं मुट्ठी भरे छॾींदोमांसि। ऐं जो मुंहिंजो गीचे पियो न त कचो खाई छॾींदोमांसि। जानू जिन अथसि जिन जे पचियो खाई न पोइ त मारियोसि जा खारायोसि। बाबा साईं जानूअ जे करे हिन मां हथु कढूं? हा दिलदार, जानू मुंहिंजो दादलो अथी दादलो। जानू जो चयो कीअं बि ठाहींदासीं, हथ कढेसि। रहमान पे रखा पंहिंजा हल वरी ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदा। जहिड़ी ग़लती कई न त पोइ मूंखे सुञाणी थो जानू जिन खे। हा हल 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 हल। महिरबानी बाबा मारिया मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजी मदद करण सां तोखे एॾी वॾी सज़ा मिलंदी। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त मां कॾहिं बि अहिड़ो क़दम न खणाया। पर हाणे मुंहिंजो तोसां वाइदो आहे जेसि ताईं तोखे ऐं रहीम खे न मिलाईंदसि। बस दुआ बस। मूंखे वधीक दिलासनि ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। ऐं न ई वरी मूंखे पंहिंजी हमदर्दी ॾेखार। मां पंहिंजे हाल ते ख़ुशि आहियां। तूं चरी त न आहे थी न मारिया? हिकु 80 साल वारे पोड़े सां तूं पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे सघंदी आहे? मूं हिन 80 साल जे पोड़े खे लिखे जो लेख समझी क़बूल करे वरितो आहे। मूंखे ॿुधाइण लाइ तूं सिर्फ़ ज़बान सां ई चवें पई, पर तुंहिंजी दिलि मथां छा पियो गुज़रे उनजो बयान तुंहिंजी अखियूं पई कनि। दुआ मूं मथां ज़ुल्म थियो आहे, अखियूं रत थियूं रहनि, पर पोइ बि हालातनि सां समझौतो करणो आहे। न मारिया न, मां अज़ाब वारी ज़िंदगी में तोखे रहण कोन ॾींदमि। मूंखे छॾे ॾे दुआ। तूं पंहिंजी सोच, किथे तोसां बि मारो अशर न थिए। मां मञा थी त बाबा साईं मूंखे ज़बरदस्ती उतां वापसि वठी आयो आहे, पर पोइ बि मूंसां अहिड़ी नाइंसाफ़ी कॾहिं कोन कंदो जहिड़ी तोसां कई अथनि। मारिया मां चाहियां थी
तूं पंहिंजे सोट सां हे ॻोठ हमेशह जे लाइ छॾे हली वञ। दुआ हाणे मां लख कोशिशूं कयां, पर पोइ बि जानू जी पहुच खां परे नथी भॼी सघां। ऐं जे मूं इहो कदम खयो त हू मुंहिंजे सोट खे ज़िंदा कोन छॾींदा। इन ई करे चवां थी, मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾे। ॾुखी या सुखी ज़िंदगी हाणे जानू सां ई गुज़ारणी पवंदी। मौला थो ॼाणे था, जेको मां चवंदो आहियां न तव्हां उनखे मञींदा न आहियो ऐं मूंखे ग़लति सम्झंदा आहियो। पर अॻे या पोइ वरी बि मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हांखे अमल करणो पवंदो आहे। त पोइ ॿुधाए छा कयूं? मता मौलादा त मता हिन अनवर जे चवण ते लॻो आहीं। हिन जा कम सदाई छीहे वारा हूंदा आहिनि। भाॼाई चवंदा आहिनि न त ज़हर खे ज़हर मारे। जॾहिं असांजे मथां मुसीबत आई आहे त पोइ शीहे वारे कम करण खां सवाइ मुसीबत कोन टरंदी। मुसीबत खे टारण लाइ मां हर छीहो पंहिंजे मथां खणंदुसि। तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त करणो छा आहे? अदा खणी तुंहिंजो ख्याल उन तरफ़ नथो वञे, पर मूंखे पूरी पक आहे रब ई असांजे बारे में शेर खान खे ख़बरूं ॿुधाए थो। इहो शक न, पर पूरी पक आहे त असांजे ज़रे ज़रे जी रिपोर्ट रब उन्हनि ताईं पहुचाईंदो रहे थो। मौला थो ॼाणे, जेसि ताईं हिन रबूअ खे सेखत न ईंदी न तेसि ताईं इहो कोन मणंदो। त पोइ तूं डर छो थो करीं था? डर मूं त नाहे कई, चई त हींअर जो हींअर हली दर खड़काए सटको ॾेई चूस। न न, तव्हां ॿिन्ही जो दिमाग़ ख़राब थियो आहे। मस मस त हिकिड़े केस मां जान छुटी अथव। ॿ ॾींहं मस घर में सुकून सां सुता आहियो, अॼु वरी ॿियो फॾो। भाॼाई तूं सम्झई कान थी। मां सभु सम्झां थी। हाणे तव्हांखे इहा कोशिश करणी आहे त पंहिंजे भाउ खे ॿाहिरि कढरायो, पोइ जेको वणे सो कजो। भाॼाई अदा जो कम पक्को करे छॾियो आहे। सुभाणे ताईं अदा वॾो वेही तोसां गॾु मानी खाईंदो। मानी उहो अचे, जेको वणे सो कयो, पर हाणे पंहिंजा पेर पुख्ता कयो।